शरीक लहू वहदहू ला शरीक लहू चवंदो फर्ज़ वाजिब सुन्नतूं तिनियूं तर्क पाए निगाह पंहिंजे नफ़्स खे का सही राह सुनाए तो भासंदी तस्बीह पढ़ी साप जाए सुपेरियां जी गालड़ी तूं ही हीअं सां ॻाए संदी दोज़ख बाए तो ओडी अचे कान का वहदहू ला शरीक लहू वला शरीक लहू जो जॾहिं चयो दिल मञो मोहम्मद काय खे हो जो हेॾां साणी तॾहिं मझारा तन अलाह जो अवतड़ कढे नो लियो सही कहानी हिकु सचे आशिक़ जी अहिड़े लतीफ़ साईं ॿुधायो आशिक़ कीअं सुञाणण लॻनि कहिड़ा आशिक़ थींदा आहिनि आशिक़ ईअं न हूं आशिक़ ईअं न हूं जीअं तूं थुल्हे अंगुरे हू विझो मुहम्मदन में रातो ॾींहां पोइ कंहिंखे की न चूं असीं आशिक़ आहियूं अरब जे जबल पहाड़नि मां हिकिड़ो उठनि ते साथ पियो अचे राति पइजी हुई ही रस्तो भुलिजी विया ख़्याल कयूं था सुबुह जे को रस्तो लहूं कुझु राति गुज़री हिननि खे आवाज़ ॿुधण आयो चवण लॻा था कि इंसान जो आवाज़ पियो अचे अदा हिते हिन शहर न बसंदी आहे हिते इंसान जो आवाज़ कीअं थो अची सघे राति भिजंदी रही आवाज़ चिटो थींदो थी वियो आशिक़ रसूल जो ताहूं फरियाद पियो करे सर्वे तो आलम खे थो पुकारे आशिक़ तो ते आशिक़ तो ते अल्लाह वा माशूक तू अल्लाह जो मेराज तो हो मानियो हसवार थी बुराक जो इब्राहिल तो ते छट झुलायो तू धणी पगताज जो कुल नबीयन में करारो शाही तुझो शान मुखे दीदार करायो या मोहम्मद मुस्तफा के इंसान जो आवाज पियो अचे सी रात आधी रात गुज़री हिनखे चिटो आवाज ॿुधण मां आयो आशिक़ कहिड़ो फरियाद पियो करे आधी रात जो आवाज आयो ला इलाहा इल्लल्लाह आधी रात जो आवाज आयो ला इलाहा इल्लल्लाह कर मदद मिस्कीन जी कर मदद मिस्कीन जी फकीर जी फी सबीलिल्लाह आधी रात जो आवाज आयो ला इलाहा इल्लल्लाह आधी रात जो आवाज आयो ला इलाहा इल्लल्लाह
रात जा सब ढचाई अंगरा जवाब लगो यो कणा बसा बिल बसण खातर किरीअ ते अला काम फरियाद छो करे अजा आसन सदा सवाल सुन मिस्कीन जा जल्दी मुनारा मुंह पसा खैर बशर नूर वरा तो हबी तो खातगा कच कयामत में शफा साहिब ने सवालिय के नवाजियो नूर वरा मुके दीदार करायो या मोहम्मद मुस्तफा नहीं आशिक केरो जे ता फरियाद थे कया हजरत बिलावल हबशी हो जालिम संतो गुलाम हजरत बिलावल हबशी हो जालिम संतो गुलाम पानी भरी दे बोरियत ते रब जो बुधो कलाम पानी भरी दे बोरियत ते रब जो बुधो कलाम दिल में तहके दाम पैरा दिल में तहके दाम पैरा कुर्बों बुधे सो कलामुल्ला आधी रात जो आवाज ला इलाहा इल्लल्लाह आधी रात जो आवाज आयो ला इलाहा इल्लल्लाह कर मदद मिस्कीन जी कर मदद मिस्कीन जी फकीर जी की सबीलिल्लाह आधी रात जो आवाज आयो ला इलाहा इल्लल्लाह आधी रात जो आवाज आयो ला इलाहा इल्लल्लाह तॾे मज़ारात जो अवतर कढे नो लियो आशिक जहर पिया आशिक जहर पिया कभी ॾिसी विरसन करे ऐं कातिल जा हमेशा हिराक लगल लूं लतीफ चवे फना क्या फिराक तोड़े सिकल चाक तब आहन सलीन आमसी काफर की खबर पई माण्हू चवण लगा तुंहिंजो गुलाम बिलावल मोहम्मद जे दीन ते आशिक थियो आहे जो रोए थो काफर पुछे थो बिलावल खां खबर पई तंहिं खारजीअ खे जंहिं पुछो बिलावल खां खबर पई खारजीअ खे पुछो तंहिं बिलावल खां रातो ॾींहुं रोवंदो वती कहिड़ी आवाज़ रातो ॾींहुं रोवंदो वती कहिड़ी आवाज़ आशिक इहा कई इल्तिजा
ला इलाहा इल्लल्लाह। आधी रात जो आवाज आयो ला इलाहा इल्लल्लाह। कर मदद मिस्कीन जी, कर मदद मिस्कीन जी, फकीर जी की सबीलिल्लाह। आधी रात जो आवाज आयो ला इलाहा इल्लल्लाह। आधी रात जो आवाज आयो ला इलाहा इल्लल्लाह। चक्रो जोड़े पान धणी पैदा कयो कहर जीअं कर खयो तो मल मुछूं मोड़े संद जीअं सीर करो तो ॿारनि खे ॿोड़े कोट चढ़ो घोड़े जो सिराड़नि जीअं सुख थियो अला। सही बिलावल काफर जो गुलाम हो पानी भरी सर्वे तो आलम जो हवेली खां लंघंदो हो कुरान पाक जो आवाज़ ॿुधण में ईंदो हुअसि उते बि ज़ार ज़ार रोंदो। काफर तो चवे बिलावल ख़बरदार अॼु ॾींहं खां वठी वरी आऊं इहो नालो जी ज़बान ते न ॿुधां कलमे जो। बिलावल चवण लॻो त मुंहिंजी नस नस नबी थी करे आउं मजबूर आहियां। सीण खे कावड़ आई मिस्किन सां ज़ुल्म करणु शुरू कई। बरछूं तपाए पाह में तंहिंखे ॾबण लॻो। बरछूं तपाए पाह में तंहिंखे ॾबण लॻो। संद संद सभई साड़े छॾी अखियूं बचूं रुॻो। संद संद सभई साड़े छॾी अखियूं बचूं रुॻो। उते बि आशिक़ चवण लॻो, उते बि आशिक़ चवण लॻो सत बार शुक्र अल्हम्दुलिल्लाह। आधी रात जो आवाज़ आयो ला इलाहा इल्लल्लाह। आधी रात जो आवाज़ आयो ला इलाहा इल्लल्लाह। कर मदद मिस्कीन जी, कर मदद मिस्कीन जी, फकीर जी फी सबीलिल्लाह। आधी रात जो आवाज ला इलाहा इल्लल्लाह। आधी रात जो आवाज आयो ला इलाहा इल्लल्लाह। तरीक़त सां तोरीन है मियां मारफत जे माठ सां ताज सदा डोरीन गुलहू कोरीन ला जो आशिक अब्दुल लतीफ या मोहम्मद मुस्तफा
या मोहम्मद मुस्तफा नूर निर्मल आहे अरबी खास खल्क़ो खुदा या मोहम्मद मुस्तफा मींह जी नौबत लगी सलवात सां थी सजी इज्जत अदूल जी खजी जा फिक्र में फिका या मोहम्मद मुस्तफा हांसीन मिस्कीन खे उन काफ़र पेरन में जंजीर पाए पान घोड़े ते सवार थियो जंजीर खे घोड़े जे हने में ॿधी घोड़े खे डोड़ाइण शुरू कयो जीअं धक लॻन तीअं कलमे जो अल्फाज़ बुलंद थिए एतिरी कलमे बरकत आई जो बिलावल जो कलमो ॿारनि कोहनि ते ॾिसण आयो कहिड़ी तरह सां ॿधई जंजीर पाए पेरन में पुठियां ॿधई घोड़े जंजीर पाए पेरन में पुठियां ॿधई घोड़े कलमा पढ़ी ते कस्तमा जीअं जीअं घोड़ो डोड़े कलमा पढ़ी ते कस्तमा जीअं जीअं घोड़ो डोड़े गार में ते के छोड़े गार में ते के छोड़े काफ़र पुछो तुंहिंजो किथे अल्लाह आधी रात जो आवाज़ आयो ला इलाहा इल्लल्लाह आधी रात जो आवाज़ आयो ला इलाहा इल्लल्लाह कर मदद मिस्कीन जी कर मदद मिस्कीन जी फकीर जी की सबीलिल्लाह आधी रात जो आवाज़ ला इलाहा इल्लल्लाह आधी रात जो आवाज़ आयो ला इलाहा इल्लल्लाह जो सतई वसे तू हणे मेरे करी मूला जो मेरा ईमान लहा काफले वारा अचन दाहूं फरियाद ॿुधंदा उन गार ते आया हेठि निगाह कनि तो कुछ नजर न अचे पुछण लॻा दा केर ही दाहूं फरियाद थो करी अदासी राह रस्तो भुलिजी विया आहियूं असांखे ॿुधाए त असां मुसाफ़िर वेंदासीं बिलावल चयो अदा आऊं मजबूर आहियां काफ़र मूंखे हुते मारे फिटो करे वियो आहे अदा तव्हां केॾां था वञो काफ़िले वारनि ॿुधायो असां मदीने वेंदासीं अदा जे मदीने वेंदा काफ़ ख़ुदा जे मुंहिंजो पैगाम मुंहिंजो ही समियो सर्वे तो आलम मोहम्मद मुस्तफ़ा खे पेश कजो त तव्हांजो आशिक़ा दाहूं फरियाद थो करे ख़ुदा राहुनि थी अची संभाल लॻो ईअं न थिए जो आउं आस में मरी वञा सही ने काफ़िले वारनि सर्वे दो आलम खे सॼी हक़ीक़त पेश कई सर्वे दो आलम बिना देर सवारी तैयार करे उन गार ते आया बिलावल खे कढी पोसी अची बांको मुक़ररु कयो एॾो शान बिलावल जो बुलंद थियो जो बांग न चवे त सिजी न फिरे कहिड़ी हालत में ॾिठूं हॾ कुॾ सभई भॼी पिया रेशा वहण लॻा हॾ कुॾ सभई भॼी पिया रेशा वहण लॻा रेशम में आशिक़ खे कीड़ा बि पई विया
आशिक के पीड़ा भी पईलिया साहिब नहीं साको नाए साहिब नहीं साको नाहे नीहुन खान अल्लाह अल्लाह आधी रात जो आवाज ला इलाहा इल्लल्लाह आधी रात जो आवाज आयो ला इलाहा इल्लल्लाह कर मदद मिस्कीन जी कर मदद मिस्कीन जी फकीर जी की सबीलिल्लाह आधी रात जो आवाज आयो ला इलाहा इल्लल्लाह आधी रात जो आवाज आयो ला इलाहा